अल्लाह जी नेमतुम जो इनाम रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। व सल्लल्लाहु अला मुहम्मदिन व आलिहि तय्यबीन ताहिरीन। अम्मा बअद फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला फ़िल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद व क़ौलुहुल हक़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इला इब्राहीम व इस्माईल अन तह्हिर बैतिय लित्ताइफ़ीन वल आकिफ़ीन व रुक्कइस सुजूद। नाज़रीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। नाज़रीन, माह मुबारक रमज़ान जेको रहमतन ऐं बरकतन जो महीनो आहे, हिन माह में असां फ़ज़ाइल रमज़ान जे प्रोग्राम में हिक नए मौज़ू सां तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। असांजो जेको अॼु जो मौज़ू आहे उहो एतिकाफ़ आहे। जीअं त एतिकाफ़ हिकिड़ी इबादत आहे ऐं उन इबादत ते असां अॼु गुफ़्तगू कंदासीं त माह मुबारक रमज़ान ख़ुदि हिकु महीनो ख़ुदावंद आलम जे तरफ़ां इबादतनि दुआउनि जे लाइ मख़सूस थियल आहे ऐं परवरदिगार आलम हिन महीने में इंसाननि जे इबादत जो जेको सवाबु आहे उनखे ॿियनि महीननि जे ॿीणो थो करे छॾे, यानी डबल थो करे छॾे। त नाज़रीन, हिन माह मुबारक रमज़ान में अगरि असां तिलावत क़ुरान पाक कयूं या नमाज़ पढ़ूं या रोज़ा रखूं त हर अमल जो इंसान खे ॿीणो सवाबु थो मिले। त एतिकाफ़ हिकु अहिड़ी इबादत आहे जेका वाजिब इबादत कोन्हे पर मुस्तहब आहे। उनजी अहमियत ऐं जेका फ़ज़ीलत आहे उहा क़ुरानी आयात ऐं जेके अहादीस आहिनि उन में नुमायां थी थिए। त एतिकाफ़ कहिड़ी इबादत आहे? त नाज़रीन, इस्लामी तालीमात में जिते नमाज, रोज़ो, हज, ज़कात, खुम्स वाजिब इबादत आहिनि, इन्हनि जी पंहिंजी अहमियत ऐं फ़ज़ीलत आहे। इन्हनि जे अंजाम ॾियण सां इंसाननि खे रूहानी तरक़ी हासिल थी थिए ऐं इन्हनि सभिनी इबादतनि जो जेको दारो मदार आहे उहो जेको इबादतुनि जो सवाबु आहे इहो रमज़ान मुबारक में घणो थी थो वञे। अगरि नमाज हुजे, रोज़ो हुजे, हज, ज़कात हुजे, सभिनी इबादतुनि जो सवाबु माह रमज़ान ही जेको बरकतनि वारो महीनो आहे, जेको अल्लाह जो महीनो आहे, जंहिंखे असां शहरुल्लाह चवंदा आहियूं, इन महीने में इंसान जे इबादत ऐं दुआउनि ऐं उन में मुस्तहबातनि जो सवाबु वधी थो वञे। त अॼु असां जंहिं मौज़ू ते ॻाल्हायूं था उहो आहे एतिकाफ़ हिकु अहिड़ी इबादत जेका वाजिबु कोन्हे पर इनखे जेको इंसानु अंजाम थो ॾिए त उनखे रूहानी तरक़ी थी हासिल थिए, उहो इंसानु ख़ुदावंद आलम जे वधीक क़रीब थो थिए। ही अहिड़ी इबादत आहे एतिकाफ़ जहिड़ी इबादत वाजिबु कोन्हे पर इन जी जेका फ़ज़ीलत इन माह मुबारक रमज़ान में जेको ॿुधाए थो वञे त इन एतिकाफ़ इंसानु कॾहिं करे माह रमज़ान जो जेको आख़िरी अशरो हूंदो आहे, यानी 20 खां बाद में 21 रमज़ान खां जेको अशरो शुरू थो थिए त इहो अशरो निजात जो ऐं दुआउनि जे क़बूलियत वारो अशरो आहे। इन ई अशरे में एतिकाफ़ जी ताक़ीद कई वई आहे हदीसनि में बि ऐं ख़ुदावंद आलम क़ुरान मजीद जी आयत में बि इन जी जेका आहे सो ताक़ीद कई आहे। ॾिसंदा आहियूं त एतिकाफ़ जी लुग़त में माना छा आहे। अरबी लुग़त में जॾहिं एतिकाफ़ लफ़्ज़ खे ॾिसूं था त असांखे एतिकाफ़ जी माना इहा ई थी मिले त इबादत जे क़स्द सां हिकु जॻह ते तरसणु या हिकु जॻह ते वेहणु। हाणे एतिकाफ़ जी माना इहा आहे त कंहिं जॻह ते माण्हू इबादत जे नियत सां उन जॻह ते वेही रहे ऐं तरसे। एतिकाफ़ हिकु अहिड़ी इबादत आहे जंहिंखे गॾिजी करे माण्हू अंजाम था ॾियनि। कंहिं जामे मस्जिद में वेही करे उते इन कम खे, इन इबादत खे अंजाम था ॾियनि। यानी कुझु माण्हू मस्जिद में जेको जामे मस्जिद हूंदो आहे उन में वेही करे विच में पर्दा ॾेई करे ऐं हुते इहे इबादतूं अंजाम ॾींदा आहिनि ऐं हुते रोज़ा बि रखंदा आहिनि। पर अगरि एतिकाफ़ जे इस्तिलाह में माना ॾिसूं त इस्तिलाह में एतिकाफ़ जी माना छा आहे त इंसान जे तक़र्रुब इलाही जो हिकिड़ो ज़रियो आहे। इन में असांखे जेको फ़ाइदो थिए थो त उहो ख़ुदावंद आलम जे क़ुर्ब हासिल थिए थो। इन में ख़ुदावंद आलम जे इंसान क़रीब वञे थो ऐं इंसान पाण खां ख़ुदावंद आलम खे राज़ी थो करे। ऐं एतिकाफ़ खे ॾिठो थो वञे त एतिकाफ़ जी मुदत
केतिरी आहे? एतकाफ़ जी मुदत 3 ॾींहं आहे, घटि में घटि 3 ॾींहं, वधि में वधि इंसानु केतिरो बि करे सघे थो, इन 3 ॾींहंनि खां वधाए बि सघे थो। पोइ इन में एतकाफ़ जे सही हुजण में ॾींहंनि खे वधाइण सां को उन में मुशक़त न आहे। यानी एतकाफ़ जी जेका मुदत आहे पूरी उहा आहे 3 ॾींहं। यानी कंहिं जॻह ते मस्जिद जेको जामे मस्जिद आहे उन में 3 ॾींहंनि एतकाफ़ जे लिहाज़ खां माण्हू उते वेही इबादतूं अंजाम ॾे। एतकाफ़ जी माना इहा न आहे त माण्हू उते वेही करे आराम करे निंड्रू करे या उते वेही करे खाए पीए, बल्कि एतकाफ़ जी माना इहा आहे त इंसानु रोज़ो रखी करे मस्जिद में वेही करे उते ख़ुदावंद आलम जी इबादत में मशगूल थी करे ख़ुदावंद आलम सां राज़ो न्याज़ करे। त नाज़रीन, एतकाफ़ जी अहमियत खे वाज़े कंदे अलामा मजलिसी रहमतुल्लाह अलैहा बिहारुल अनवार जे जिल्द नंबर 14 में इहो इरशाद फ़रमाए रहिया आहिनि त हज़रत सुलेमान नबी मस्जिद बैतुल मुक़द्दस में एतकाफ़ कंदा हुया। यानी जेके पहिरियां वारा नबी हुया उहे बि इन जेको अमल आहे जेको जंहिंमें ख़ुदावंद आलम इबादत ऐं सवाबु रखियो आहे, जंहिंखे इबादत करार ॾिनो अथसि, त इहे असां खां हिन उम्मत खां पहिरियां वारा जेके नबी हुया उहे नबी बि अंजाम ॾींदा हुया। ॾिसंदा हलूं त क़ुरान मजीद इन मां साबित छा थो करे, इन आयत मां जेका तव्हांजी ख़िदमत में मूं तिलावत कई पहिरियां, त इन में ख़ुदावंद आलम इरशाद फ़रमाए थो एतकाफ़ जे बारे में त एतकाफ़ हिकु इलाही इबादत आहे ऐं अंबिया अलैहिस्सलाम इन ते अमल कंदा हुया। जहिड़ी तरह सूरह बकरा जी आयत नंबर 125 में इरशाद बारी ताला आहे इला इब्राहीम व इस्माइल अन तहिरा बैतिया लित्ताइफीन वल आकिफीन व रुक्काइ सुजूद। त नाज़रीन, ॾिसंदा हलूं त हिन आयत करीमा में परवरदिगार आलम इहो इरशाद फ़रमाइनि था त असां इब्राहीम ऐं इस्माइल खां इहो अहद वरितो। कहिड़ो अहद वरितो इब्राहीम ऐं इस्माइल खां परवरदिगार आलम? इहो त इहे ॿई मुंहिंजे घर जेको खाने काबा आहे इन खे तवाफ़ एतकाफ़ रुकू ऐं सजदनि जे लाइ सजदा जेके कनि था या रुकू जेके कनि था, जेके माण्हू एतकाफ़ इन खाने काबा में कंदा या खाने काबा जेके तवाफ़ कंदा आहिनि उन्हनि लाइ केरु इन खे पा करे? इब्राहीम ऐं इस्माइल। त नाज़रीन, हिन आयत में परवरदिगार आलम इब्राहीम ऐं इस्माइल खां इहो अहद वरितो त तव्हां ॿई हिन खाने काबा खे पाक कंदो उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके हिन में अची एतकाफ़ कंदा, हिन खाने काबा जी तवाफ़ ऐं हिन में सजदो ऐं रुकू अदा कंदा। त नाज़रीन, अल काफ़ी किताब में ॾिसंदा हलूं त जिल्द नंबर 4 में हदीस नक़ल थियल आहे त पैगम्बर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान अल मुबारक जे आख़िरी अशरे में मस्जिद नबवी में एतकाफ़ कंदा हुया। पैगम्बर अकरम पंहिंजे ज़िंदगी में माह मुबारक रमज़ान जे आख़िरी अशरे में पंहिंजे मस्जिद नबवी में एतकाफ़ कंदा हुया। संदन लाइ उन मस्जिद में हिकु खेमो ठाहियो वेंदो, उन खेमे जे अंदरि रसूल ख़ुदा रहंदा हुया। हुज़ूर उन्हनि ॾींहंनि में बशर खे छॾे इबादत लाइ तयारु थी वेहंदा हुया। यानी पैगम्बर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको माह मुबारक रमज़ान जो आख़िरी अशरो हूंदो आहे इन में एतकाफ़ कंदा हुया मस्जिद नबवी में। ऐं रसूल ख़ुदा जे लाइ उन मस्जिद में हिकिड़ो ख़ैमो ठाहियो वेंदो जंहिंजे अंदरि वेही करे इबादतूं कंदा हुया ऐं माण्हुनि सां ॻाल्हाइण ॿोलाइण बंदि करे छॾींदा हुआ, उन्हनि सां कचहरी करणु बंदि कंदा हुया। इन एतकाफ़ जे ॾींहंनि में सिर्फ़ु ख़ुदावंद आलम सां ॻाल्हाईंदा हुया ऐं उन सां गुफ़्तगू राज़ो न्याज़ में पंहिंजो टाइम सर्फ कंदा हुया। नाज़रीन, ॾिसंदा हलूं त एतकाफ़ जी फ़ज़ीलत कहिड़ी आहे, एतकाफ़ जी अहमियत कहिड़ी आहे। किताब मल्ला यहज़ुर वल फ़क़ीह जे जिल्द नंबर किताब मल्ला यहज़ुर वल फ़क़ीह जे जिल्द नंबर 2 में एतकाफ़ जी फ़ज़ीलत में पान सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद नक़ल थियल आहे त पैगम्बर ख़ुदा अल्लाह जो हबीब रहमतुल आलमीन इरशाद फ़रमाइनि था त एतकाफ़ुन अशरफ़ी शहर रमज़ान यादिलु हजतैनी व उमरतैनी। परवरदिगार आलम जो हबीब पैगम्बर इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतकाफ़ जी फ़ज़ीलत जे बारे में इरशाद फ़रमाइनि था त माह मुबारक रमज़ान जे अशरे में, यानी जेको माह रमज़ान जो आख़िरी अशरो हूंदो आहे उन में एतकाफ़ जेको इंसानु करे थो उनजो केतिरो सवाबु आहे। त रसूल बयान था कनि त एतकाफ़ करण जो 2 हजनि ऐं 2 उमरनि जे करण जेतिरो सवाबु आहे। नाज़रीन, मल्ला यहज़ुर वल फ़क़ीह किताब में रवायत नक़ल थियल आहे
एतिकाफ़ जी फ़ज़ीलत जे बारे में त पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमाइनि था त एतिकाफ़ुन अशर फ़ी शहरी रमज़ान यअदिलु हजतैनी व उमरतैनी त माह मुबारक के रमज़ान जे आख़िरी अशरे में अगर कोई इंसान एतिकाफ़ करे थो, यानी मस्जिद जेको आम मस्जिद न, जेको मस्जिद मख़सूस हूंदो आहे उन में वेही करे 3 ॾींहं जेको इंसान एतिकाफ़ करे थो, ख़ुदावंद आलम जी इबादत करे थो, त एतिकाफ़ करण जो एतिरो उनखे सवाबु थो मिले ॼण हुन इंसान 2 हज कया आहिनि ऐं 2 उमरा बि कया आहिनि। यानी त माह मुबारक के रमज़ान में एतिकाफ़ करण जो सवाबु 2 हजनि ऐं 2 उमरनि जे बराबरि आहे। वरी अॻिते ॾिसंदा हलूं त किताब वसाइल शिया जी जिल्द नंबर 7 में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी ॿी रवायत मिले थी असांखे, जंहिंमें अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त मन एतकफ़ ईमानो व एहसाबो गफ़र लहू मा तक़द्दम मन ज़ंबिही। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन हदीस शरीफ़ में छा था फ़रमाइनि? पैगम्बर अकरम इहो इरशाद फ़रमाइनि त अगरि कोई शख़्स ईमान ऐं इख़लास सां, यानी ईमान बि हुजेसि ऐं ख़ुलूस नियत बि हुजेसि, ख़ुलूस दिलि सां एतिकाफ़ करे त उन जा कयल सभई गुनाह माफ़ कया वेंदा। पैगम्बर अकरम इन एतिकाफ़ करण जे फ़ज़ीलत ऐं उन जे सवाब खे ॿुधाइनि था त जेको इंसान एतिकाफ़ ख़ुलूस नियत सां करे थो, अगरि उन में ॾेखाव कोन्हे, माण्हुनि खे ॾेखारे करे एतिकाफ़ नथो करे, बल्कि फ़क़ति ऐं फ़क़ति उन जो इरादो उन जी नियत में ख़ुलूस आहे ऐं ख़ुदा जी क़ुर्बत हासिलु करणु आहे ऐं ईमान सां ख़ुलूस नियत सां ई इंसान एतिकाफ़ थो करे, त इन एतिकाफ़ करण जे सवाब जी वजह सां उन इंसान जा समूरा गुनाह बख़्शिजी वञनि था। एतिकाफ़ जी फ़ज़ीलत तमामु घणी आहे। अगरि कोई शख़्स कंहिं मजबूरी जे सबब सां एतिकाफ़ नथो करे सघे, कंहिं रमज़ान में, को रमज़ान इंसान ज़िंदगी में अचे थो, उन में कंहिं मजबूरी जी वजह सां उहो इंसान एतिकाफ़ उन माह में नथो करे सघे, त ॿिए रमज़ान में उन गुज़िरियल एतिकाफ़ जी क़ज़ा उहो इंसान करे सघे थो। इहो अमल हाणे ॾिसूं जेको क़ज़ा करणु एतिकाफ़ खे, यानी अगरि हिकिड़े रमज़ान में कंहिं इंसान एतिकाफ़ न कयो आहे त उन जी क़ज़ा ईंदड़ माह मुबारक रमज़ान में करे, त इन जो अमली नमूनो असांखे रसूल ख़ुदा में नज़र थो अचे। त पैगम्बर अकरम पंहिंजे जंहिं माह मुबारक रमज़ान में रसूल ख़ुदा एतिकाफ़ न करे सघिया, उहो कॾहिं जॾहिं जंग बद्र 17 माह मुबारक रमज़ान में वाक़िआ थी, त इन जंग में मसरूफ़ियत जी वजह सां रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिकाफ़ न करे सघिया। त उन खां बाद में जेको ॿिए साल माह रमज़ान आयो, त उन में रसूल ख़ुदा 2 एतिकाफ़ कया। हिकिड़ो एतिकाफ़ उहो गुज़िरियल साल जो, यानी क़ज़ा एतिकाफ़, ऐं ॿियो वरी जेको हिन माह मुबारक रमज़ान जो हुयो एतिकाफ़, उहो अंजाम ॾिनो। इन हदीस मां ऐं इन रवायत मां असांखे इहा ख़बर थी पवे त अगरि कोई इंसान जो क़ज़ा थी वञे एतिकाफ़ न करे सघियो आहे हिकिड़े साल में, हिकिड़े माह मुबारक रमज़ान में, त उन जी क़ज़ा ॿिए साल माह मुबारक रमज़ान जे आख़िरी अशरे में करे सघे थो। हाणे नाज़रीन ॾिसंदा हलूं त हीअ एतिकाफ़ जेका हिकु इबादत आहे, वाजिबु इबादत न आहे, पर हिन मुस्तहब इबादत जे लाइ बि क़ुरान में ऐं अहादीस में ताक़ीद घणी कई वई आहे। ॾिसंदा हलूं त हर जेको बि अमल हूंदो आहे जंहिंमें ख़ुदावंद आलम सवाबु रखियो आहे, त उन जूं कुझु शर्तूं बि हूंदियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां एतिकाफ़ जूं बि कुझु शर्तूं आहिनि। उहे शर्तूं 5 आहिनि जेके मां तव्हांजे ख़िदमत में ॿुधाईंदी हलां। त अगरि असां उन शर्तनि जी रिआयत कंदासीं त असांखे इन एतिकाफ़ जो सवाबु मिलंदो ऐं एतिकाफ़ में असां ख़ुदावंद आलम जे वेझो बि थींदासीं, ख़ुदावंद आलम सां राज़ न्याज़ बि कंदासीं ऐं असां रूहानी तरक़ी बि हासिलु कंदासीं। अगरि असां उन शराइत ते अमल न कयो त असांखे इन एतिकाफ़ जो को अजर सवाबु न मिलंदो। जेका पहिरीं शर्त ॿुधाई थी वञे किताबनि में इन एतिकाफ़ जे बारे में, उहा इहा आहे त इंसान में ईमान हुजणु खपे। एतिकाफ़ करण वारे माण्हू में ईमान हुजणु खपे। अगरि उन में ईमान मौजूदु न आहे, मुस्लमान कोन्हे, या अगरि मुस्लमान आहे उन में ईमान कोन्हे, मोमिन न आहे, त उनजो एतिकाफ़ सही न आहे। त इन जे करे एतिकाफ़ करण जे लाइ इंसान खे पहिरियां मोमिन हुजणु खपे। नाज़रीन ॾिसंदा हलूं त एतिकाफ़ जी जेका ॿी शर्त असांखे ॿुधाई थी वञे, उहा आहे अक़ल जो हुजणु। जंहिं तरीक़े सां ॿियनि इबादत में नमाज़ आहे, ॿियूं इबादतूं आहिनि, उन्हनि में
अक़ल हुजण जी शर्त आहे। उहो इबादतूं उहो इंसान अंजाम ॾेई सघे थो जंहिंमें अक़ल हुजे, यानी चरियो या पागल माण्हू उहो इबादतूं अंजाम नथो ॾेई सघे। अहिड़े तरीक़े सां ही एतिकाफ़ जेका इबादत आहे उन जे अंजाम ॾियण लाइ इंसान वटि अक़ल हूंदी त इंसान अक़ल जे इस्तेमालु तरीक़े सां एतिकाफ़ खे सही तरीक़े सां वाक़े करे ऐं उन जे अजर सवाब मां फैज़याब थींदो। अहिड़े तरीक़े सां जेका टी शर्त असांखे मिले थी एतिकाफ़ जे बारे में, नाज़रीन हिकिड़ी शर्त ईमान जो हुजणु, यानी अगरि इंसान पंहिंजे एतिकाफ़ खे सही अंजाम ॾियण थो चाहे त हू मोमिन थिए, पाण में ईमान पैदा करे, ख़ुदावंद आलम ते ईमान ऐं आख़िरत ते ऐं हुनजे रसूल ते ईमान। ॿी शर्त जेका हुई त जेको इंसान एतिकाफ़ करणु थो चाहे उन में अक़ल हुजे। अगरि अक़ल न हूंदसि, चरियो हूंदो त उहो इंसान एतिकाफ़ नथो करे सघे ऐं उनखे एतिकाफ़ जो उहो अजर ऐं सवाब न मिलंदो। जेका टी शर्त असांखे मिले थी एतिकाफ़ जे लाइ उहा आहे क़स्द क़ुर्बत। जहिड़ी तरह ॿियनि इबादतुनि में क़स्द क़ुर्बत जी नियत ज़रूरी हूंदी आहे, अहिड़ी तरह एतिकाफ़ में बि क़स्द क़ुर्बत जी नियत ज़रूरी आहे। अहिड़ी तरह कंहिं जे ज़िमे हिक खां वधीक एतिकाफ़ आहिनि त नियत जे ज़रिए उन एतिकाफ़नि खे मुअयन करे त आउं फलां एतिकाफ़ खे अंजाम ॾेई रही आहियां या वरी ॾींदसि। त नाज़रीन इन में क़स्द क़ुर्बत हुजण जी ज़रूरत आहे। अगरि क़स्द क़ुर्बत न आहे, अगरि इन में मां ॾेखाव जे लाइ इबादत कयां थी, ॾेखाव लाइ एतिकाफ़ कयां थी त उनजो को सवाबु न आहे। इन में क़स्द क़ुर्बत नियत में इहा हुजे त मां ख़ुदा जे क़ुर्बत हासिलु करण लाइ, ख़ुदा जे क़रीब थियण लाइ, ख़ुदा जी ख़ुशनूदी हासिलु करण लाइ मां हीअ एतिकाफ़ अंजाम ॾियां थी त उनखे उनजो सवाब बि ओतिरे क़दुरु ई मिलंदो। वरी जॾहिं ॾिसूं था चौथी शर्त जेका एतिकाफ़ जी आहे उहा आहे रोज़ो इंसान खे रखियलु हुजे। जेको मुअतकिफ़ इंसान आहे एतिकाफ़ करण वारो उनखे रोज़ो बि रखणु खपे। अगरि रोज़ो नथो रखे त रोज़े रखण खां बग़ैर उहो एतिकाफ़ सही वाक़े नथो थी सघे। हाणे इंसान अगरि मस्जिद जेको जामे मस्जिद आहे उन में वञी करे माण्हुनि सां गॾु वेही रहे, चवे त मां एतिकाफ़ में वेठो आहे ऐं उते मज़े सां वेही करे खाए पीए, त इहो खाइणु पीअणु एतिकाफ़ में शामिलु कोन्हे, बल्कि एतिकाफ़ में हिकिड़ी शर्त इहा बि आहे त तव्हां रोज़े सां हुजो। रोज़ो रखी करे पोइ 3 ॾींहं तव्हां एतिकाफ़ अंजाम ॾियो। रवायत सही हलबी में ऐं असांखे मिले थो त रवायत मिले थी त ला एतिकाफ़ुन इल्ला बिसौमिन। कहिड़ी रवायत मिले थी सही हलबी में त एतिकाफ़ रोज़े खां सवाइ कुझु बि न आहे। अगरि रोज़ो एतिकाफ़ में नथा रखो त तव्हांजो एतिकाफ़ यानी रोज़े खां अलावा कुझु बि न आहे। उन एतिकाफ़ जो सवाबु तव्हांखे रोज़े जे ज़रिए सां ई वधीक मिलंदो। नाज़रीन ॾिसंदा हलो त हिन माह मुबारक रमज़ान में जेका एतिकाफ़ हिकिड़ी इबादत आहे, हूअं त असां ॾिसूं त जेको ही माह मुबारक रमज़ान आहे पूरे जो पूरो इबादतनि जो महीनो आहे। पूरे जो पूरो ख़ुदा जी रहमत, बरकत, मग़फ़िरत ऐं निजात ऐं दुआउनि जी क़बूलियत जो महीनो आहे। पर एतिकाफ़ हिकु अहिड़ी इबादत ख़ुदावंद आलम रखी आहे जंहिंजे बारे में ताक़ीद अहादीस ऐं क़ुर जी आयत में असांखे मिले थी त हिन इबादत खे तव्हां अंजाम ॾियो ताकी तव्हां ख़ुदा जी ख़ुशनूदी ऐं ख़ुदावंद आलम जे क़रीब ऐं तव्हांखे रूहानी तरक़ी बि हासिलु थिए। तव्हां नाज़रीन ॾिसंदा हलो त अगरि कोई इंसान रोज़ो नथो रखे एतिकाफ़ में त उन जो रोज़े खां बग़ैर एतिकाफ़ सही नथो थिए। ॿी रवायत जेका असांखे मिले थी अबू बसीर खां नक़ल थियल आहे त इमाम फ़रमाइनि था मन एतिकाफ़ु साम, यानी जेको एतिकाफ़ करे थो उहो रोज़ो बि रखे। यानी इमाम इहो हुकुम था ॾियनि त तव्हां एतिकाफ़ कयो था त उन सां रोज़ो बि रखो। रोज़ो न रखंदव त तव्हांजो एतिकाफ़ उहो सही न आहे। वरी ॾिसो त जेका 5 शर्त असांखे एतिकाफ़ जे सही हुजण जे लाइ मिले थी त उहा आहे एतिकाफ़ जी मुदत जे बारे में। त तव्हां जेका मुदत एतिकाफ़ में वेहो था उहा घटि में घटि 3 ॾींहं हुजे। वधि में वधि तव्हां जेतिरा ॾींहं रखी सघो था, पर घटि में घटि तव्हां 3 ॾींहं एतिकाफ़ कंदव। 3 ॾींहंनि खां घटि जेके ॾींहं वेंदो त उहो एतिकाफ़ में शामिलु न आहे। एतिकाफ़ लाइ ज़रूरी आहे त घटि में घटि 3 ॾींहं हुजे। अगरि 3 ॾींहं न हूंदा यानी 3 ॾींहंनि खां घटि हूंदो त उहो एतिकाफ़ सही कोन थींदो। त नाज़रीन अहिड़े तरीक़े सां ॾिसंदा हलूं त किताब वसाइल शिया जे जिल्द नंबर 7 में रवायत आहे त ला यकूनुल एतिकाफ़ु अक़ल मिन सुलासति अय्यामिन, यानी एतिकाफ़ 3 ॾींहंनि खां घटि नथो थी सघे।
अगरि इंसानु 3 ॾींहंनि खां घटि करे त उहो एतिकाफ़ ई शामिल न आहे, उहो एतिकाफ़ सही वाक़ई बि कोन थींदो। इन जे बरख़िलाफ़ अगरि को इंसानु 3 ॾींहंनि खां वधीक वेहणु चाहे त मां एतिकाफ़ कयां 3 ॾींहंनि खां वधीक, त इन में को मसइलो न आहे, यानी उहो इंसानु 3 ॾींहंनि खां वधीक बि एतिकाफ़ करे सघे थो। ऐं यानी एतिकाफ़ खां जेके 3 ॾींहं आहिनि उन खां 1 ॾींहुं वधीक बि करे सघे थो या उन खां 2 ॾींहं बि वधाए सघे थो, पर उन 3 ॾींहंनि खां घटि नथो करे सघे। छो जो ही इबादत उहा आहे जंहिंजे बारे में असांखे ताक़ीद रवायतनि ऐं अहादीसनि ऐं ख़ुदावंद आलम जी क़ुरान करीम जे आयतनि में मिले थो। त एतिकाफ़ हाणे जेको इंसानु करे थो त एतिकाफ़ जा ॾिसंदा हलूं त कहिड़ा फ़ाइदा आहिनि। जॾहिं असां ॾिसूं था त ही इबादत रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी करण सां गॾोगॾु बिज़ाते ख़ुदि बि हिकु अज़ीम सवाब सां गॾु आहे। हीअ इबादत अगरि कोई ही इबादत अंजाम थो ॾिए त उनखे अज़ीम सवाब ऐं अज़ीम अजर थो मिले। इन एतिकाफ़ सां इंसान जो रूह पाको पाकीज़ा थिए थो ऐं रूह जे पाकीज़गी में इज़ाफ़ो बि थिए थो। ऐं उन इंसान जेको एतिकाफ़ करे थो उहो पंहिंजे परवरदिगार आलम जी तरफ़ मुतवजह बि थिए थो। छो जो एतिकाफ़ करे इंसान जॾहिं मस्जिद में वेही थो रहे, पंहिंजे घर वारनि खां कटिजी करे, पंहिंजे ॿारनि खां अलॻि थी करे मस्जिद में जॾहिं इन हवाले सां वेही थो रहे त मां ख़ुदावंद आलम सां राज़ो न्याज़ कयां, उन जूं दुआऊं पढ़ां, उन सां ॻाल्हायां, उन जूं इबादतूं कयां, त हीअ जेका इबादत आहे उहा मुतवजह ख़ुदावंद आलम ॾांहुं इंसान खे कराए थी। जो हिन एतिकाफ़ में इंसानु रोज़ो रखी करे क़ुरान मजीद ऐं दुआ जी सूरत में ख़ुदा सां राज़ो न्याज़ ऐं ॻाल्हियूं करे थो ऐं इहा कोशिशि कंदो त पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक सां वधि खां वधि राबितो बरक़रार रखे ऐं उन जे क़ुर्ब जी लज़त खे इबादत जी लज़त तौरु हासिलु करे। त नाज़रीन, हीअ एतिकाफ़ जा घणा ई फ़ाइदा आहिनि ऐं हिन जो घणो ई अजरो सवाब रवायतनि में मिले थो। एतिकाफ़ जा वरी ॾिसंदा हलूं त कुझु आदाब बि मिलनि था असांखे। त इहा ॻाल्हि वाज़े आहे त एतिकाफ़ जहिड़ी इबादत खे जामिया मस्जिद में अंजाम ॾिनो वेंदो आहे ऐं इन करे एतिकाफ़ करणु लाज़िम आहे त पंहिंजा मुआशरती फ़राइज़ ऐं ॿियनि हुक़ूक़नि ते वधीक तवजह ॾिए। जेको इंसानु एतिकाफ़ करे थो पंहिंजा मुआशरती फ़राइज़ बि अंजाम ॾिए ऐं उन सां गॾोगॾु जेके हुक़ूक़ आहिनि इंसाननि ॾांहुं उन्हनि ॾांहुं बि मुतवजह थिए। जेके आदाब आहिनि दुआउनि जा, त दुआउनि में तव्हां आहिस्ते दुआ घुरो ऐं ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां दुआ घुरो त उन्हनि आदाबनि जो बि इंसानु रिआयत करे पोइ एतिकाफ़ करे। त नाज़रीन, छो जो दुआ तिलावत जेको इंसानु करे थो एतिकाफ़ में वेही करे कलाम पाक जी तिलावत करे या वेही करे दुआऊं पढ़े, त अगरि उन आवाज़ सां कंहिंखे तकलीफ़ थी थिए या कंहिंखे दिक़त थी थिए त उनजो अजरो सवाब घटि थी थो वञे। त इन जे करे जेको इंसानु एतिकाफ़ करे थो त उनखे खपे त जॾहिं जामे मस्जिद में वेहे थियो उते ॿिया मुस्लमान बि वेठल आहिनि त उन्हनि जो बि ख़्यालु रखे ऐं उन्हनि जो ख़्यालु रखंदे आहिस्ते आराम आवाज़ सां पंहिंजूं दुआऊं ऐं तिलावत कलाम पाक करे ऐं पंहिंजूं इबादतूं अंजाम ॾिए। ॾिसंदा हलूं त असांखे हिते जेके एतिकाफ़ जा कुझु मतालिब आहिनि ऐं जेके आदाब आहिनि उन में कुझु मतालिब मिलंदा आहिनि। पहिरियों जेको मतिलबु मिले थो असांखे इन मां इहो आहे त उहे तमामु दुआऊं ऐं मुनाजातूं जेके इंसानु उते पढ़ंदो आहे एतिकाफ़ में वेही करे उहो आहिस्ते आवाज़ सां पढ़े। छो जो अगरि हू बुलंद आवाज़ सां पढ़ंदो त ॿियनि खे तकलीफ़ थींदी। छो जो अगरि कोई हिते मस्जिद में अगरि कोई इंसानु अहिड़ो वेठल आहे जंहिंखे गोड़ शोर में मथे में सूरु पवंदो हुजे या तबियत उनजी ख़राबु थी वेंदी हुजे त इन जे करे इंसान खे ॿियनि जो ख़्यालु रखी करे दुआ ऐं तिलावत कलाम पाक ऐं पंहिंजे इबादतनि खे आहिस्ते आवाज़ सां ऐं ख़ुज़ू ऐं ख़ुशू सां आहिस्तगी सां अंजाम ॾिए। जंहिं तरीक़े सां सूरह अराफ़ जी आयत नंबर 55 में ख़ुदावंद आलम इहो थो फरमाए दुआ जे बारे में त तव्हां दुआ घुरो त उन वक़्तु ख़ुशू ख़ुशू सां या आवाज़ खे नरमी सां ऐं आहिस्ते करे दुआ घुरंदा करियो। त परवरदिगार आलम जी हिन आयत करीमा में ॾिसूं त ख़ुदा फरमाए थो उदू रब्बकुम तज़र्रुअन व ख़ुफ़ियतन इन्नहु ला युहिब्बुल मुअतदीन। त नाज़रीन, परवरदिगार आलम हिन आयत करीमा में इहो इरशाद फरमाए थो त पंहिंजे परवरदिगार खे ख़ुशू ख़ुज़ू तज़र्रु ऐं ज़ारी सां आहिस्ता
तव्हां बाॼायो, यानी आहिस्ते आवाज़ सां ख़ुदावंद आलम खे सॾु कयो, उनखे पुकारियो। छो जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त हदूं ओराघण वारनि खे पसंदि नथो करे, यानी जेके हदूं क्रॉस करे वञनि, हदूं जेके टपिपी वञनि, जेके हदनि खां बि अॻिते पार थी वञनि, जेके हद मुक़ररु थियल आहे उन खां बि अॻिते वधी वञनि, त ख़ुदावंद आलम अहिड़नि इंसाननि खे पसंदि नथो करे। ऐं ख़ुदा हिते इहो ई फ़रमाए थो त तव्हां दुआ घुरो त ख़ुशू ऐं खुज़ू सां ऐं तवजह ॾेई करे ऐं आहिस्ते आवाज़ सां दुआ घुरो। त नूर सकलैन किताब में असां ॾिसूं हुनजे जिल्द नंबर 3 में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रवायत नक़ल थियल आहे, पैगम्बर अकरम ख़ुदा जो हबीब रहमत लिल आलमीन छा था फ़रमाइनि, इहो ई फ़रमाइनि था त ख़ैरु दुआ अज़िक्रुल ख़फ़ी व ख़ैरु रिज़्क़ मा यकफ़ी। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो इरशाद फ़रमाइनि था त बहितरीन दुआ आहिस्ता घुरण वारी आहे। जेको इंसानु आहिस्ते आवाज़ सां दुआ थो घुरे उहा बहितरीन दुआ आहे। त नाज़रीन पैगम्बर अकरम उन दुआ खे बहितरीन दुआ करार था ॾियनि जेको इंसानु आहिस्ते आवाज़ सां घुरे थो। ऐं रिज़्क़ जे बारे में फ़रमाइनि था त बहितरीन रिज़्क़ उहो आहे जेको ज़रूरत जो पूराओ करे, जेको रिज़्क़ इंसान जे ज़रूरतनि खे पूरो करे उहो बहितरीन रिज़्क़ आहे। ऐं बहितरीन दुआ उहा आहे जेका इंसानु आहिस्ते घुरे। अहिड़ी तरह असांखे हिकिड़ी ॿी हदीस मिले थी जेका अल काफ़ी किताब जे जिल्द नंबर 2 में नक़ल थियल आहे। उहा हदीस कहिड़ी आहे ॾिसंदा हलूं त उन में दुआ जे बारे में इहो लिखियलु आहे त आहिस्ता घुरण वारी दुआ अल्लाह जे नज़दीक बुलंद आवाज़ सां दुआ घुरण वारी 70 दुआउनि खां अफ़ज़ल आहे। त नाज़रीन जेको इंसानु आहिस्ते दुआ थो घुरे त उनजो आहिस्ते दुआ घुरण जो जेको तरीक़ो आहे ऐं उनजो जेको सवाबु आहे उहो बुलंद आवाज़ सां जेके 70 दुआऊं घुरी वञनि उन्हनि खां बहितर दुआ उहा आहे जेका आहिस्ते आवाज़ सां घुरी वञे। त यानी असांखे जेको एतिकाफ़ जे आदाबनि मंझां जेको हिकिड़ो मतिलबु असांखे सम्झ में आयो उहो इहो आहे त इंसानु जॾहिं दुआ घुरे थो त दुआ आहिस्ते आवाज़ सां घुरे त जीअं उन जी आवाज़ सां कंहिंखे तकलीफ़ न थिए। यानी एतिकाफ़ में जॾहिं वेठो आहे मस्जिद में त उते ॿिया माण्हू बि वेठल आहिनि, अगरि घणो शोर थो थिए त ॿियनि खे दिक़त थी थिए, ॿियनि खे परेशानी थी थिए, ॿियनि खे तकलीफ़ थी थिए त उहो इंसानु दुआ आहिस्ते घुरे। छो जो जेका आहिस्ते दुआ घुरी वेंदी आहे उहा बुलंद घुरियल दुआ खां 70 दफ़ा जेको आहे सो वधीक अफ़ज़ल आहे। जेका 70 दफ़ा दुआ घुरी वञे बुलंद आवाज़ सां उन खां बि अफ़ज़ल दुआ उहा आहे जेका आहिस्ते आवाज़ में दुआ घुरी वञे। त नाज़रीन हाणे जेके एतिकाफ़ जा जेके आदाब आहिनि उन में असांजो जेको ॿियो मतिलबु असांखे मिले थो आदाबनि मंझां उहो आहे हुकूक नास। यानी जेको इंसानु एतिकाफ़ करे थो त उहो हुकूक लाह खे मदे नज़र रखी करे हुकूक नास जी बि रिआयत करे। ईअं त हाणे हुकूक अलाह जा हुकूक अदा करे ऐं नमाज़ूं पढ़े तिलावत कलाम पाक करे दुआऊं घुरे ऐं जेके हुकूक नास आहे उनखे नज़रअंदाज़ करे छॾे, उन्हनि ॾांहुं तवजह न करे त उनखे उहो एतिकाफ़ जो सही सवाबु ऐं अज्र न मिलंदो। इन करे उन एतिकाफ़ करण वारे मुअतकिफ़ खे खपे त हुकूक नास जो ख़्यालु रखणु, अलाह ताला जे हुकूक नास अलाह ताला जा हुकूक ऐं हुकूक नास जे ख़्यालु रखण जी ख़ासि ताक़ीद थियल आहे। तॾहिं ख़ुदावंद आलम त इहो ई इरशाद फ़रमाए थो त मां पंहिंजा हक़ त माफ़ु करे सघां थो। यानी ख़ुदा पंहिंजा हक़ त माफ़ु करे सघे थो पर बंदनि जा हक़ नथो माफ़ु करे सघे। यानी अलाह ताला इन ॻाल्हि खे पसंदि नथो करे त शोर शराबी ऐं बुलंद आवाज़ सां दुआ घुरी वञे जंहिंजे करे ॿियनि माण्हुनि खे तकलीफ़ थिए। छो जो एतिकाफ़ में सभई माण्हू गॾु वेठल हूंदा आहिनि। इन मां इहो सम्झ में अचे थो त ख़ुदा जी मर्ज़ी खे हासिलु करण लाइ जेको इंसानु ख़ुदा जी मर्ज़ी हासिलु करणु चाहे थो इहा दुआ उन जी तॾहिं क़बूल वेंदी जॾहिं उहो इंसानु ख़ुशू सां खुज़ू सां ऐं आहिस्ते दुआ घुरंदो ऐं ॿियनि खे उन सां तकलीफ़ बि न थिए। बसि एतिकाफ़ करण वारे खे हुकूक लाह सां गॾु हुकूक नास जो बि ख़्यालु रखणु घुरिजे। अगरि हू हुकूक नास जो ख़्यालु नथो रखे ऐं सिर्फ़ु ऐं हुकूक लाह जो ख़्यालु थो रखे त नाज़रीन उहो इंसानु ख़ुदावंद आलम बि उन जा हुकूक क़बूल न कंदो जेको इंसानु इंसाननि जा हुकूक अदा नथो करे ऐं उन्हनि जो ख़्यालु नथो रखे। हीअ माह मुबारक रमज़ान जंहिंजे आख़िरी अशरे में एतिकाफ़ जे बारे में हदीसूं ऐं आयतूं
ताक़ीद कनि थियूं त तव्हां इन एतिकाफ़ खे, इन इबादत खे माह मुबारक रमज़ान जे आख़िरी अशरे में अंजाम ॾियो। इन जी वधीक फ़ज़ीलत बि बयानु थियल आहे ऐं इन खे जेको बि इंसान अंजाम थो ॾिए त उहो ख़ुदावंद आलम जो क़ुर्ब हासिल थो करे। नाज़रीन, हिन माह मुबारक रमज़ान जेको रहमतनि ऐं ख़ुदा जी बख़्शिश जो महीनो आहे, जंहिंमें ख़ुदा जी तवजह पंहिंजे बंदनि ॾांहुं हूंदी आहे, त असां बि परवरदिगार आलम खां इहा दुआ घुरंदा हलूं त परवरदिगार आलम असांखे पंहिंजे उन्हनि बंदनि में शामिल करे जेके ख़ुदावंद आलम जा इबादत गुज़ार ऐं हुकूकुल्लाह हुकूकुल इबाद खे बि अदा करण वारा आहिनि ऐं जेके एतिकाफ़ करण वारा, रोज़ा रखण वारा, तिलावत कलाम पाक करण वारा आहिनि, ख़ुदावंद आलम असां उन्हनि ख़ुदा जे उन्हनि बंदनि में शामिल करे जेके ख़ुदा जे नज़रनि में बुलंद दर्जे ते फ़ाइज़ आहिनि। नाज़रीन, असांजो जेको अॼु जो ही मौज़ू हुयो एतिकाफ़, उहो असांजो हिन वक़्तु इख़्तिताम ते पहुची वियो आहे। असां नेक्स्ट प्रोग्राम में हिकु नए मौज़ू सां तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थींदासीं। असांखे इजाज़त ॾियो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।